बांधी लॻे ॻोठ ठारू ख़ान संजराणी वासी अलादिनो संजराणी प्रेस क्लब बांधी पहुची ताईंदे चयो त मुंहिंजो नंढो भाउ लाल बख्श संजराणी बाबा जी छॾियल मिल्कियत ते कब्ज़ो कयूं वेठो आहे ऐं गॾियल मिल्कियत मां मूंखे हिसो नथो ॾे। जॾहिं त ग़ुलाम मोहम्मद संजराणी ऐं अहमद ख़ान संजराणी मूंखे हक़ ॾियारण बदिरां मुंहिंजे भाउ लाल बख्श जी सपोर्ट करे रहिया आहिनि। मूं काफ़ी भेरा SSP नवाब शाह ऐं DSP दौड़ खे बि दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर हिन वक़्त ताईं को बि तदारक नाहे थी सघियो। हुन वधीक चयो त बांधी पुलिस मुंहिंजे भाउ खां पैसा वठी असां भाइरनि में ठाव ॼाणाए दरख़्वास्त वापसि करे रही आहे, जॾहिं त जमादार राणो मंगणहार मूंखे मिल्कियत तां हथ खणण लाइ दॿाउ विझी रहियो आहे ऐं बांधी पुलिस जी सपोर्ट हुअण करे मुंहिंजो भाउ कंहिं मोज़िज़ जो फ़ैसिलो मञण लाइ बि तयारु नाहे। हुन SSP नवाब शाह ऐं वसवारनि खे अपील कई आहे त मुंहिंजे भाउ ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूंखे मुंहिंजो हक़ ॾियारे मूं सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।